SRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था सकरन जो, जिते असांजे रिपोर्टर दिलदार चांडियो मुताबिक़ सकरन PPP को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं ॿियनि PP अॻवाननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ PP तालुका सकरन पारां सहाफ़ी चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो वियो। गो न्याज़ी गो जे नारनि सां पिंडाल गूंजंदो रहियो। नेब पारां दाख़िल कयल कूड़ा केस, नेब गर्दी नामंज़ूर जी नारेबाज़ी। धरणे जी अॻवानी PP MP गुलाम क़ादर चांडियो, PP ज़िला शहीद बेनज़ीराबाद सदर अली अकबर जमाली, PP सिंध जे तर्जमान आजिज़ धामरा, हाजी अली नवाज़ चांडियो, तालुका सदर डॉक्टर बशीर जमाली, अब्दुल रसूल बिरोही, सैयद अली हैदर शाह, लेडीज़ विंग जी अॻवान कमर निसा धामरा, उज़रा बलोच, नरगिस टांवरी कई। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त वफ़ाक़ हुकूमत न्याज़ी पारां PP जी क़यादत ते नेब गर्दी जा कूड़ा केस दाख़िल कंदे क़ैद कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी खे 5 महीननि खां क़ैद रखियो वियो आहे, पर अञा ताईं चार्ज शीट नाहे ॾिनी। इंतक़ामी तौरु PP जी क़यादत ते केस कया विया आहिनि। वधीक हिननि चयो त PP हमेशह जमहूरियत ख़ातिर क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अहिड़ियूं सख़्तियूं PP खे झुकाए नथियूं सघनि। अली जाफ़री सोलंकी, SRJDO न्यूज़, हैदराबाद।